अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मां का पे वधी वई हाणे तव्हां इन में जेको फज़ल रहमान कहिड़ो अर्ज़ करणु चाहींदो? मौलवी फजल रहमान मौलवी असांजो अर्ज़ आई हुई इते सिंह पटेरे हराम खणी ॾिजणी जो त तोखे अल्लाह नवाज़ियो इमरान चढ़ियो त हर चारे तरफ़ कावड़जी आटे इमरान असांखे फुरे खाई। चाचा तव्हांजो छा चवणु आहे मौलवी फज़ल रहमान जे बारे में? इन मुंहां गप कई आहे एॾी त माना मुंहां गप करे या तव्हां गप करे? मां बक कई साईं, मां सवां बकदो। साईं इहो मौलवी फज़ल रहमान छा कंदो? हीअ त अञा सवां बक छे ई कोन। छा छा साईं छा कंदो? सवां बक करे छा कंदो साईं? ये क्या गेड़ा करण बीठो। छा तव्हांजो नालो छा आहे? तो सिंह चवां जो हराम खणी ॾिजणू। छा तुंहिंजो स्टाइल आहे इहो? स्टाइल ॿारनि खे रिझाईंदो। चाचा इंटरव्यू त तव्हां सुठो ॾिनो पर हाणे तव्हां इहो ॿुधाइजो तव्हां पढ़ियल घणो आहियो? तो मां पढ़ियल कोन्हा, न अंग्रेजी न सिंधी न एमएसी।